रोहड़ी वेझो तेज़ रफ़्तार ट्रक ओवरटेक कंदे क़लटी थी पई आहे, जंहिं सबब क्लीनर फोत ऐं ड्राइवर सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे। इन हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ असां राब्तो कयो आहे मेहरान टीवी जे रिपोर्टर सैफुल्लाह बलूच सां। जी सैफुल्लाह, तफ़सीलन खां आगाह कजो। जी, रोहड़ी प्याला होटल भरिसां नेशनल हाईवे ते तेज़ रफ़्तार अंबनि सां भरियल ट्रक ट्रालर खां क्रॉस कंदे ट्रालर जी साइड लॻण सबबि क़लटी थी पई, जंहिंजे नतीजे में ट्रक मथां केबिन में 45 वारनि जो मोहम्मद असलम छॾे ते फोत थी वियो ऐं ज़ख़्मनि जा सूर न संदे हुननि दम धड़ी हवाले करे छॾियो, जॾहिं त ट्रक ड्राइवर 33 साला मोहम्मद मुनीर सख़्तु ज़ख़्मी थी पियो। अहिड़ो इतला मिलण बैदि एडी रज़ाकारनि हादसे वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे खणाए तालके अस्पताल मुंतक़िल करे छॾियो, जिते पटनी पुलिस मूजिबि ट्रक कराची खां पंजाब वञी रही हुई त अफ़सोसनाक हादसो पेश आयो। फोती ऐं ज़ख़्मियुनि जो तालुक़ु फैसलाबाद सां ॿुधायो वञे थो। फोत थियल जो लाश तालके अस्पताल जे मुर्दा खाने में पियल आहे, जेको ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वेंदो, जॾहिं त ज़ख़्मी ट्रक ड्राइवर खे बहितर तिबी इलाज लाइ सखर सिविल अस्पताल मुंतक़िल कयो आहे। जी सैफुल्लाह, मुंहिंजी महिरबानी।